सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून रियाज़ी यूनिट पहिरियों सबक़ अरिड़हों मश्क 1.3 भाङो पहिरियों एक्सरसाइज़ 1.3 पार्ट 1 ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां नाना अमित पर हुन सबक़ में असां मश्क 1.3 जा सवाल हल कंदासीं। सवाल नंबर पहिरें में असांखे 3 सेट ॾिनल आहिनि A, B, C। उन्हनि सेटनि ते असांखे वेन डायग्राम में 2 अमल ॾेखारणा आहिनि A यूनियन इंटू ब्रैकेट B यूनियन C ऐं A इंटरसेक्शन इंटू ब्रैकेट B इंटरसेक्शन C। सभिनी खां पहिरीं असां ठाहींदासीं वेन डायग्राम। वेन डायग्राम ठाहिण लाइ असां जेके सेट आहिनि उन्हनि जा सभई मेंबर पहिरीं लिखिया, उन खां पोइ उन्हनि सेट जे मेंबर जे हेठां असां लॻाया लीका। जेके सेट ए जा मेंबर आहिनि उनजे हेठां कारी लाइन 5, 6 ऐं 7। सेट बी जे हेठां ॻाढ़ी लाइन उहे आहिनि 6, 7 ऐं 8 ऐं सेट सी जे हेठां जे मेंबरनि जे हेठां साई लाइन जेके आहिनि 7, 8 ऐं 9। हाणे असां ठाहींदासीं रेक्टेंगल जेको यूनिवर्सल सेट खे ॾेखारींदो असांजो। उन खां पोइ असां हिकिड़ो सर्किल ठाहींदासीं कारे रंग जो जेको सेट ए खे ज़ाहिर कंदो, अहिड़ी तरह सेट बी जो ॻाढ़ो सर्किल ऐं सेट सी जो साओ सर्किल। टिनी सर्किल खे या चइनी सेटनि खे असां नाला ॾींदासीं। हाणे यूनिवर्सल सेट आहे ही, उन खां पोइ हीउ सेट ए आहे, हीउ सेट असांजो बी आहे ऐं हीउ सेट सी आहे। इन्हनि खे नाला ॾेई छॾियासीं। हाणे असांखे हिन में मेंबर्स लिखणा आहिनि। 5 आहे सिर्फ़ु कारे में, सो असांजो ईंदो हिते। 6 जेको आहे अहिड़ी एरिया में आहे जिते कारो ऐं ॻाढ़ो पाण में हुजनि, हीउ असांजो ईंदो 6। 7 असांजो अहिड़े में आहे हिसे में जंहिंमें 3 रंग हुजनि, उहो असांजो हीउ हिसो आहे 7। 8 आहे असांजो साए ऐं ॻाढ़े में, साए ऐं ॻाढ़े में असांजो आहे 8, उहो हिसो हीउ आहे ऐं 9 सिर्फ़ु साए में आहे। हीउ असांजो जेको आहे सेटनि जी रिप्रेज़ेंटेशन थी वई वेन डायग्राम में। हाणे असांखे छा करिणो आहे? असांखे करिणो आहे पहिरीं टिनी सेटनि जी यूनियन ऐं पोइ इंटरसेक्शन। यूनियन में पहिरीं बी ऐं सी जी यूनियन करणी आहे, उन खां पोइ असांखे ए जी यूनियन उन्हनि सां करणी आहे। सो असां जेको आहे हिन साॻे खे वरी रिपीट कंदासीं, यानी 2 दफ़ा हिन खे ठाहींदासीं, छो त ऑपरेशन असांजा 2 थींदा। हाणे असांखे करिणो आहे ए यूनियन ब्रैकेट में बी यूनियन सी। सभिनी खां पहिरीं असांखे करिणो पवंदो बी यूनियन सी खे। सो उन लाइ असां बी ऐं सी खे खणंदासीं, उन्हनि ते लाइनूं लॻाईंदासीं साॻे डायरेक्शन में। सो असां ही बी जे सेट खे लाइनूं लॻायूं साॻे डायरेक्शन में, जंहिंमें असां सी खे लॻाईंदासीं। सी खे असां लॻायूं सायूं लाइनूं। हाणे असांजो जेको हिन जो आंसर थींदो हिन ॿिन्ही जो यूनियन बी यूनियन सी जेको थींदो, उहो असां हिते ॾेखारियो आहे हिन पहिरें स्टेप में। इन यूनियन खे ॾेखारे हाणे असां ॾिसी सघूं था त हीउ सॼो एरिया जेको असां वटि आहे उहो असांजो यूनियन थींदो। यानी इन खे असां जेकॾहिं हाईलाइट कयूं त उन खे असां हाईलाइट करे सघूं था। हीउ असांजो थींदो बी यूनियन सी जो एरिया। हाणे असांखे इहो एरिया हिते मिली चुको आहे, उन खे असां रिपीट कंदासीं जीअं जो तीअं। ऐं उन खां पोइ असां जेको आहे हिन में हिकिड़े डायरेक्शन में लाइन लॻाईंदासीं, कंहिं में कहिड़े बि रंग जो लॻाए सघजनि थियूं। हीअ असांजूं लाइनूं थींदियूं हीअं। मां थोरो थुल्हियूं लाइनूं थो लॻायां जीअं मूंखे ख़बर पए थी ॿियूं लाइनूं लॻाइणु। ऐं उन खां पोइ असांखे हाणे लॻाइणो आहे ए खे लाइनूं। ए खे असां कारियूं लाइनूं लॻाईंदासीं, उहे असांजूं अची वियूं हीअ लाइनूं। ऐं हाणे इन खे बि असां जेको आहे उहो करे छॾींदासीं हाईलाइट, जेको असां हाईलाइट कंदासीं हिन रंग सां ई, ॻाढ़े रंग सां ई। त इहो असांजो थी वियो हीउ सॼो एरिया आंसर, यानी हीउ असांजो थी वियो ए यूनियन बी यूनियन सी जो। हाणे असांखे करिणो आहे इंटरसेक्शन। सो उन लाइ असां लिखंदासीं ए इंटरसेक्शन इंटू ब्रैकेट बी इंटरसेक्शन सी। इन खे हल करण लाइ सभिनी खां पहिरीं असांखे बी इंटरसेक्शन सी करिणो पवंदो। उन लाइ मां 3 शिकिलूं इस्तेमालु कंदुसि। पहिरीं हिन शिकिल ते मां ॾेखारींदुसि बी हिन लाइनुनि सां,
ॻाढ़ियूं लाइनूं ऐं सी खे जेको आहे उनजे ऑपोज़िट डायरेक्शन में सायूं लाइनुनि सां ॾेखारींदुसि। सो इहे मूं लाइनूं लॻाए छॾियूं। हाणे जेको इंटरसेक्शन जो एरिया थींदो उहो मुंहिंजो थींदो जंहिंमें ॿई लाइनूं हुजनि, यानी हीउ जेको एरिया आहे उहो असांजो थींदो इंटरसेक्शन। सो इन एरिया खे मूं हाणे हाईलाइट करे छॾियो आहे जेको असांजो इंटरसेक्शन आहे। हाणे मां सिर्फ़ु हिन इंटरसेक्शन खे खणी ईंदुसि हिते ऐं उन खे मां लाइन लॻाईंदुसि कंहिं बि हिकिड़े डायरेक्शन में। सो इहो मूं हिते लिखी छॾियो जेको एरिया मूंखे हितां मिलियो। हाणे मूंखे हिनजी करणी आहे, ही आहे एरिया बी इंटरसेक्शन सी जो। हाणे मूंखे ए सां इंटरसेक्शन करणी आहे। सो ए में हाणे लाइनूं लॻाईंदुसि हिन जे ऑपोज़िट डायरेक्शन में। सो ए अचो त मां लीकूं लॻायां ए सेट खे। हाणे उहो हिसो जेको मूंखे मिलियो ॿिन्ही लाइनुनि वारो, उहो असांजो ही हिसो आहे जंहिंखे असां हिते ॾिसी सघूं था। हिन हिसे खे, इहो असांजो हिसो आहे। हाणे इन हिसे खे मां हिते आंसर में ॾेखारींदुसि ऐं हिते मां सिर्फ़ु इन खे जेको आहे हाईलाइट करे छॾींदुसि ऐं हीउ मुंहिंजो थी वेंदो। हाणे मां लिखी सघां थो त हीउ मुंहिंजो हो हिन एरिया में जेको मूं कढियो हो उहो हो मुंहिंजो बी इंटरसेक्शन सी। ही असांखे वर्किंग मिली बी इंटरसेक्शन जी ऐं ही असांजो थियो ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी। अहिड़ी तरह मूं इंटरसेक्शन जो सवाल बि हल करे वरितो। नेक्स्ट असां क्वेश्चन नंबर 3 कंदासीं। उन में असांखे 3 सेट ॾिनल आहिनि ए बी सी जेके अल्फ़ाबेट्स ते मुश्तमिल आहिनि ऐं उन्हनि में असांखे मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स करणा आहिनि। ऑपरेशन छा आहिनि? हिकिड़ो आहे असांजो डिस्ट्रीब्यूशन प्रॉपर्टी आहे इंटरसेक्शन ओवर यूनियन, ऐं उन खां पोइ ॿियो आहे एसोसिएटिव प्रॉपर्टी इंटरसेक्शन वारी। इन्हनि ॿिन्ही खे असांखे वेरीफाई करिणो आहे। सभिनी खां पहिरीं असां ठाहींदासीं वेन डायग्राम। उन लाइ असां सभु मेंबर लिखंदासीं, उन्हनि जे हेठां लीकूं लॻाईंदासीं। जेकॾहिं ए खे असां कारो कयूं, बी खे असां नीरो कयूं ऐं सी खे असां कयूं ॻाढ़ो, त उन हिसाब सां लीकूं लॻाईंदासीं। ॾिसंदासीं त टिनि वारो बि हिकिड़ो मेंबर आहे, उन करे 3 सेट पाण में हिक ॿिए जे मथां चिढ़ियल आहिनि। सो हीअ असांजो सेट ठहंदो। उन में असां हीअ मेंबर लिखी छॾिया हिननि कलर कोड जे हिसाब सां। हाणे असांखे जेकॾहिं करिणो आहे पहिरियों सुवाल, यानी ए इंटरसेक्शन इंटू ब्रेकेट बी यूनियन सी, यानी डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऐं डिस्ट्रीब्यूटिव लॉ इंटरसेक्शन ओवर यूनियन जेको आहे, उन खे हल करण लाइ असां साॻियो ई कंदासीं जेको असां चैप्टर 1 जे लेसन 17 में कयो। असां साॻा ई उहे 8 डायग्राम ठाहींदासीं, लेफ्ट हैंड साइड जा 4, राइट हैंड साइड जा 4। उन में सिर्फ़ु असां ही डिस्ट्रीब्यूशन करे छॾींदासीं मेंबर्स जी, ऐं असांजो जवाबु तयारु आहे। अहिड़ी तरह पार्ट 2 जेको आहे उन में असांजो एसोसिएटिव प्रॉपर्टी आहे इंटरसेक्शन जी। उन लाइ असां चैप्टर 1 जे 16हें सबक में जेको असां कयो हो, ही सॼी शइ जंहिंजो तीअं रिपीट करे ऐं हुन में सिर्फ़ु मेंबर लिखंदासीं त असांजो आंसर तयारु हूंदो। सवाल नंबर 4 में असांखे जेके 3 सेट ॾिनल आहिनि डी ई एफ, उहे रूल फॉर्म या सेट बिल्डर फॉर्म में ॾिनल आहिनि। अचो त असां इन्हनि सेटनि खे टेबुलर या रोस्टर फॉर्म में लिखूं ऐं उन खां पोइ असां हिन खे हल कंदासीं। सो पहिरियों सेट आहे असांजो डी, जेको आहे एक्स सच दैट एक्स बिलोंग्स टू सेट ऑफ नेचुरल नंबर्स एंड एक्स इज़ लेस देन आर इक्वल टू 10, यानी कुदरती अदद जेके 10 जेतिरा या इन खां नंढा हुजनि उन्हनि जो सेट आहे। सो नेचुरल नंबर असांखे ख़बर आहे त 1 2 3 4 5 6 इहे हूंदा आहिनि। सो इन 1 खां वठी 10 ताईं जेके नंबर हूंदा असां उन्हनि खे खणंदासीं ऐं इहो असांजो थी वेंदो सेट डी। सेट ई आहे all x's such that x belongs to whole numbers या set of whole numbers and x is less than or equal to 8, यानी ही सजन अददनि जो सेट आहे ऐं x जेको आहे उहो 8 खां नंढो या उनजे बराबरि आहे। होल नंबर्स में असांखे ख़बर आहे त नेचुरल नंबर खां अलावा 0 बि शामिल हूंदो आहे। उनजे करे ही सेट जेको थींदो असांजो ई, उहो थींदो 0 1 2 3 4 5 6 7 8। f is equal to set of all x's such that x belongs to p आहे prime numbers and x is less than or equal to 11। सो असांखे ख़बर आहे त प्राइम नंबर उहे अदद हूंदा आहिनि जेके पंहिंजो पाण सां या हिक सां वंडिजंदा आहिनि, यानी ॿिनि अददनि सां वंडिजंदा आहिनि। उहे आहिनि 2 3 5 7 11। हिकु कोन हूंदो आहे छो त हिकु
पंहिंजो पाण सां ई वंडिजंदो आहे, ॿियो कंहिंसां कोन वंडिजंदो आहे, हिकिड़े अदद सां वंडिजंदो आहे। सो हिननि में असां जेकॾहिं ॾिसूं त लेस देन इक्वल टू 11 आहे, यानी 11 ताईं जेके अदद हूंदा पहिरियां उहे असांजा सेट एफ में हूंदा 2 3 5 7 11। 9 कोन्हे, छो त 9 प्राइम नंबर कोन्हे। हाणे असां टिनी सेटनि खे टेबुलर फॉर्म में लिखी छॾियो, ऐं मुंहिंजे ख़्याल में त हाणे तव्हां ही ॿई जेको आहे क्वेश्चन्स पाण करे सघो था। जेको आहे पहिरीं यूनियन ओवर इंटरसेक्शन जो डिस्ट्रीब्यूशन लॉ आहे, उन खां पोइ इंटरसेक्शन ओवर यूनियन जो डिस्ट्रीब्यूशन लॉ आहे। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना बिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।